बाढे में राइस केनाल में पानी की खोट खिलाफ आबादगार ने हारियन धरणो हयो आहे। राइस केनाल में पानी की खोट खिलाफ दड़ाई बाढे के आबादगार ने हारियन मासूम बारन समेत दड़ा रेलवे फाटक ते धरणो हणी बाढे लाड़काणो रोड बंद करे छड़ियो, जे सबब बिन्ही तरफन का ईंदड़ वींदड़ ट्रैफिक मुअत्तल थी वई। उन मौके ते मोहम्मद सलीम जूनेजो, हाफिज उस्मान जूनेजो, मकबूल अहमद कांदड़ो ऐं ॿियनि जो चवण हो त इरीगेशन अमलदार राइस केनाल ते मोंदर ऐं एरेले पुल खां पानी रोके बासरनि खे विकिरो करे रहिया आहिनि। हुननि जो त राइस केनाल में पानी जो वहिकिरो तमामु घटि हुअण करे बाढे जे मुख़्तलिफ़ बाहुनि ऐं शाख़ुनि में पानी जी खोट पैदा थी आहे। पुछड़ी जी ज़मीनुनि ताईं पाणी जे पहुचणु नामुमकिन थी चुको आहे, जंहिं करे बेजारे लाइ बि पाणी नाहे। हारी बाल्टियुनि ऐं दॿनि ज़रिए बेजारे खे पाणी ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि जो त बाढे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बेजारो तयार बीठल आहे, पर पाणी जी खोट सबब ज़मीनूं मुकमल बंजर बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो त बिना देर सारियाले फसल लाइ घुर्बल पाणी ॾेई वॾे नुक़सान खां बचायो वञे।